जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं ठरी मिरवा पब्लिक पार्क वटि। हिते ठरी मिरवा पब्लिक पार्क 10 सालनि खां वठी तामीर न थियण जे करे ठरी मिरवा शहरी जेके आहिनि तफ़रीह खां महरूम आहिनि। अचो त ठरी मिरवा शहरनि खां पुछूं पब्लिक पार्क न ठहण जा कहिड़ा सबब आहिनि। जीअं त असांजो पब्लिक पार्क जेको ठरी मिरवा जो जीअं ई बल्दियाती निज़ाम शुरू थियो आहे गुज़िरियल 5 सालनि खां, असांजी 1.5 करोड़ रुपया बजट रही आहे सिर्फ़ु टाउन ठरी मिरवा जी। उन 1.5 करोड़ बजट खां जेकॾहिं ॾिठो वञे त उन जी जेका यूज़ेज आहे, जेको इस्तेमालु आहे, उहो त हिकिड़ी मिसमैनेजमेंट में अचे थो। पर जेको पब्लिक पार्क हिकिड़ो नाले मात्र रखियो वियो आहे ऐं हिकिड़ो ठरी मिरवा जी जिते 33,000 आबादी आहे शहर सिटीअ जी, उते पब्लिक खे माण्हुनि खे वेहण लाइ तफ़रीह लाइ का जॻह को मक़ाम कोन्हे को। ऐं जेका बजट अचे थी हर साल उहा हड़प कई थी वञे। एतिरे हद ताईं जो गुज़िरियल 5 सालनि में असांजे टाउन कमेटी ठरी मिरवा जो को हिकिड़ो इजलास तक कोन थियो आहे। पार्क जो मतिलबु हूंदो आहे त जेके शहरी आहिनि उतां जा उन्हनि जे लाइ शाम जो तफ़रीह आहे हिकु बहितर तरीक़े सां। पर हिन में गंदो पाणी नालियुनि जो बरसां एस सी ऑफिस साम्हूं आहे त मुकमिल तो हुननि खे तबाह करे छॾियो। हिकु रुपयो बि ख़र्च न थियो आहे, बल्कि सॼे शहर जी इहा ई हालत आहे। असां हिननि खां इंतिज़ामिया खां सभिनि खां इहा घुर था कयूं त घटि में घटि अवाम जे बहितरी जे लाइ हिकु पब्लिक पार्क जिथे माण्हू सॼो ॾींहुं परेशान थी करे शाम जो फैमिली समेत रिलैक्स थियण लाइ अचे थो त उन्हनि जी हालत लॻी पई आहे। पब्लिक पार्क त तव्हां ॾिसो त छा हालत आहे ठरी मिरवा जी, त टोटली हालत ख़राबु आहे। पब्लिक पार्क जी त एतिरी हालत ख़राबु आहे जो उनखे ॾिसो त ॼण तव्हांखे मुक़ाम नज़र ईंदो। जहिड़ी उते हालत आहे, गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। कहिड़ी जाइ ते पब्लिक पार्क ठाहियो अथनि, इन्हनि जी बजट काॾे थी वञे का ख़बर कान्हे। पर ठरी मिरवा सां त असांजी जेकी इंतिज़ामिया आहे, ठरी मिरवा जो चेयरमैन जेको आहे, एतिरो त आज़ार कयो अथई जंहिं घिटीअ में वञो जाते वञो गंदगी जा ढेर आहिनि। असांजे शहर में एतिरनि सालनि में स्ट्रीट लाइट जी हिकिड़ी बत्ती न ॿारे सघियो। पार्क जे लाइ इहे पैसा हर साल अचंदा करोड़ रुपया, उते सिर्फ़ु भित ॾी वई आहे। 2010 खां वठी करे अॼु ताईं हुन ते रुपयो बि ख़र्च न थियो आहे। सिर्फ़ु नंढी उन में अक बीठा आहिनि, गंदगाह बीठो आहे। इहा ख़बर कान्हे त इहे पैसा वञनि काॾे था। ठरी मिरवा शहरनि जा उहा वीचार ॿुधा। हुननि जो चवणु आहे असांखे पब्लिक पार्क जी ठरी मिरवा में सहूलियत ॾिनी वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद अली शर, टाइम न्यूज़ ठरी मिरवा।